नाज़रीन, हैदराबाद इलाके कासमाबाद NI CBD में मुफ्त इलाज जो जदीद सहूलतूं फराहम कई वियूं, जॾहिं त शहर ऐं भरपासे जे सभई माण्हुनि खे मुफ्त इलाज जी सहूलत ॾिनी। हवाले सां वधीक तफ़सील लाइ ॾिसो था फ़हीम बबर जी हीअ रिपोर्ट। महंगाई के इन दौर में इलाज जदीद सहूलतूं मिलण कंहिं नेमत खां घटि न आहिनि। सिंध हुकूमत जे अवाम के मुफ्त में इलाज जूं जदीद सहूलतूं फराहम करण लाइ कराची खां पोइ सिंध जे 2 नंबर वॾे शहर हैदराबाद में भी दिल जी बीमारियुनि जे इलाज ऐं ऑपरेशन लाइ NI CBD जहिड़ो शानदार इदारो क़ाइमु करे छॾियो आहे। NA 218 ऐं 60 वारे तक जे वाधू हुआ कासमाबाद वारे इलाइक़े में क़ाइमु हिन दिल वारी NI CBD अस्पताल में न सिर्फ़ हैदराबाद पर भरसे जा केतिराई मरीज़ रोज़ानो इलाज सांगे अचनि था। हिन अस्पताल में दवाउनि खां वेंदे ऑपरेशन जदीद मशीनरी ज़रिए बिल्कुलु मुफ़्त कया वञनि था। हिन में इलाज मॉडर्न इलाज आहे, तमामु बहितरीन मशीनरी आहे ऐं मुफ़्त इलाज आहे। अहिड़ी हॉस्पिटल किथे बि न आहे, अहिड़ियूं सरकारी हॉस्पिटलों आहिनि ई न, मौजूद ई न आहिनि। हीउ इदारो तमामु भलो आहे, जेके वक़्त जूं हुकूमतूं ईंदियूं रहनि हिन इदारे खे तमामु बहितरी सां हलाइनि त इन में फ़ाइदो आहे। बहुत से लोगों को बहुत से फ़ायदे हैं। यहाँ पर हमारे साथ बड़ा ताउन किया जाता है। अच्छे डॉक्टर हैं, यहाँ का स्टाफ है, हमारे लिए बहुत ताउन करता है आने जाने में या किसी में भी न तमामु घणियूं सहूलियतूं आहिनि बेसिकली इन हवाले सां। छाकाणि प्राइवेट इदारे में जेके कार्डियक जो पेशेंट्स आहिनि न, उन्हनि जो एक्सपेंसिस जाम आहे। जीअं तव्हां अगरि हिकिड़े स्टेंट जो हिसाबु लॻायो 14-15 लाख रुपए ताईं जो आहे, उहो हिकिड़ो फ्री ऑफ कास्ट ते पेशेंट्स खे अवेलेबल थिए थो। प्लस में बाईपास जहिड़ी सहूलियत आहे, हिन खां पहिरीं पेशेंट ॾाढो परेशान हूंदो, छाकाणि हीअ सिविल अस्पताल जे अंदरि हूंदी त उते कुझु डेथ्स वग़ैरह बि थी वेंदियूं। हींअर हिकु अहिड़ी जाइ ते आहे जिते पेशेंट आसानी सां पहुची सघे थो ऐं उनखे काफ़ी सहूलियतूं आहिनि। असां राति जो 3 बजे पुगासीं ऐं 10 मिंट या 15 मिंट जे अंदरि टेस्टूं वग़ैरह करे उहो असांखे बसि ओॾी महिल डॉक्टर सभु चयो त भई तव्हांजो ऑपरेशन थींदो। असांजो ठीकु आहे बाबा। उहो असांजो माशाल्लाह 3 बजे आयासीं, 3:30 बजे ऑपरेशन स्टार्ट थी वियो, 4:30 बजे क्लियर थियो। असांजो मरीज़ बि माशाल्लाह ठीकु आहे, सही बिल्कुलु सही आहे, माशाल्लाह ज़बरदस्त सुठी सहूलियत आहे। गरीब माण्हू हिकिड़ो किथे कराची पुॼी नथो सघे, इहो आहे कि हैदराबाद में आहे, माण्हू जल्दी पुॼी हलियो, मरीज़ भी ठीक थी हलियो, पैसा भी कोन आहिनि, फ्री कमु आहे, सुठो कमु हले पियो, फर्स्ट क्लास। मेरा कार्डियो कराची में हुआ था ऑपरेशन सन 90 में। वही चीज़ मैं आज यहाँ देख रहा हूँ, देखो वो ख्वाब है, कहते हैं कि मसीहा कैसा होता है, लेकिन अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल वही चीज़ है। यहाँ अपनों की से बढ़कर यहाँ केयर होती है। कोई बाहर की दवा नहीं लिखी जाती, कोई किसी किस्म की नहीं है, बल्कि अच्छी केयर की जाती है। हाणे हैदराबाद समेत भरपासे जा मरीज़ कराची बदिरां तमामु सवलाई सां हिते पहुची मुफ़्त इलाज कराए रहिया आहिनि। कैमरामैन इरफान जखरो सां गॾु फ़हीम बबर, सिंध TV न्यूज़ हैदराबाद।